तू जैसी ताईं मुझे कंहिं न कंहिं मसले में टंग न थो अड़ाई न तोखे मज़ो कोन थो अचे। मां तोसां दुश्मनी ख़त्म करण थो चाहियां ऐं तू हिन दुश्मनी खे वधाइण थो चाहीं। नवाब खान, मां तोसां का बि दुश्मनी नथो वधायां, पर इहो जेको कुझु थियो इहो सभु इत्तेफ़ाक़ आहे। इत्तेफ़ाक़? छाजो इत्तेफ़ाक़? बाक़ी तूं छा थो सम्झी? छा थो सम्झी तूं? त मां तोसां इहो सभु कुझु ॼाणे वाणे थो कयां? ॼाणी वाणी न कयो अथई ऐं इहो सभु इत्तेफ़ाक़ आहे त पोइ और तूं मुंहिंजे हवाले कर। इन औरतुनि सां तुंहिंजो रिश्तो कहिड़ो आहे? छा लॻनि तुंहिंजूं? इहे मायूं तुंहिंजे हवाले कयां? हिकु मुंहिंजी ससु आहे ऐं ॿी हुनजी भेण। हिन खां वधीक कहिड़ो रिश्तो हुजे मुंहिंजो हुननि सां? नवाब खान, जॾहिं मुंहिंजी सॻी भेण तुंहिंजे दर ते आई त तो मुंहिंजे हवाले कई? हा, एॾो सखी सम्झो अथई या मूंखे? ग़लतफ़हमी में ई उहे औरतूं मां बिना ॻाल्हियुनि जे तुंहिंजे हवाले छो कयां? हिन जो मक़सदु त तूं पंहिंजा पुराणा प्लान मूंसां करण थो चाहीं। प्लान मां तोसां नथो कयां पियो नवाब खान, पर इहो तोसां कुदरत वारो थो करे। तो मूंसां गॾु कई आहे? हर हंधि मुंहिंजे लाइ वती तो खॾूं खोटरींदो। कहिड़ी चङाई कई अथई मूंसां? नवाब खान, चवणी हिकिड़ी आम आहे त जॾहिं ॿेले खॾ खटरबी आहे त उन में किरंदो माण्हू पाण आहे। तोसां बि इहो कुझु थी रहियो आहे। बाक़ी बिना ॻाल्हियुनि जे औरतूं त मां तुंहिंजे हवाले हर केस न कंदुसि। वॾो कमीनो शख़्स आहे सजावल, वॾो कमीनो आहे। नवाब खान, जेकॾहिं तुंहिंजी नज़र में मां कमीनो आहियां, तूं त उहो बि न आहीं। अञा का इन्हनि खां बि ऊची ज़ात ईअं खणी चइजे त कमीणनि जो सरदार आहीं नवाब खान। सजावल, थोड़े जो असांजो ठाव न आहे थी, पर असांजी दुश्मनी दबजी वई आहे। जेकॾहिं दबजी वई आहे त उनखे उते रहण ॾे। जेकॾहिं मां हथियारनि में बारूद भरियो त तुंहिंजो नस्ल तबाह करे छॾंदुसि। नवाब खान, मुंहिंजो नस्ल तबाह करण जे लाइ तोखे ॿी ज़िंदगी घुरबी, छो त तो लाइ इहा ज़िंदगी तमामु थोरी पवंदी जो तूं सजावल खान जो नस्ल तबाह करेसि। छो पियो मौत खे दावत ॾी? सजावल मौत खे दावत न ॾे। तो बार बार मूंखे नवाब खान मारण जी भरपूर कोशिश कई आहे, पर तूं हर चकर पंहिंजी कोशिश में नाकाम वियो आहीं। पोइ तूं कीअं थो चईं? कीअं थो चईं त तूं मूंखां पासीरो थी वियो आहीं? हा, ऐं कीअं तुंहिंजे हथियारनि जा मुंहं मूं तरफ़ न आहिनि? कीअं थो चई सघीं इहो तूं? छो पंहिंजी ऐं मुंहिंजी बर्बादी खे दावत थो ॾी सघां? जेकॾहिं ॻाल्हियुनि सां मसइलो हल थी थो वञे त पोइ छो पाण हिकु ॿिए जो रत वहायूं? पर मुंहिंजो रत तूं वहाए चुको आहीं नवाब खान। कमी कहिड़ी छॾी अथई? ॻाल्हियुनि में अचु। जेकॾहिं इहो मूं मथां साबित थी वियो नवाब खान जो तोसां वाइदो आहे, संग चटी में ॾींदोमांइ, संग। नवाब खान, इहे ॻाल्हियूं उन्हनि सां कर जेके तुंहिंजी फितरत खां वाक़िफ़ न हुजनि। मां जॾहिं बि ॻाल्हियुनि लाइ तोॾे क़दम वधायो आहे, धोखे ऐं फ़रेब खां सवाइ मुंहिंजे पल्ले कुझु बि न आहे पियो। बाक़ी जिन तो मथां भरोसो कयो नवाब खान तुंहिंजे घर में वेठा से त सभु जा सभु बर्बाद थी विया। जेके बरनि में रुली विया उन्हनि नवाब खान सां धोखो ऐं फ़रेब कयो। उन्हनि जो अंजाम तुंहिंजे साम्हूं आहे, उन मां इबरत हासिल कर। सजावल, मां हिकु दफ़ो ॿीहर चवां थो त मुंहिंजी दुश्मनी खे पंहिंजी
जी में न विझो इन में तुझी भलाई थी कसम पैदा करण वारी जी साथ जो नवाब खान तो मां तुझी दुश्मनी का खौफ ज़दा न आहियां पर तुझी दोस्ती खां विझंदो आहियां छो तूं वो मुनाफिक माण्हू आहीं जेको दोस्तन खे घुराए उन्हनि सां हथ मिलाए खीर खंड पियारण जे बहाने ज़हर जा वटा पियारींदो आहीं जंहिंजो मिसाल मीर मूसा ऐं दरिया खान मूं साम्हूं आहिनि जेके हर दम तुंहिंजे लाइ सिर ॾियण लाइ तयारु रहंदा हुआ पर तो हमेशा उन्हनि जे सिर खे वठण जी कोशिश कई नवाब खान हाणे बि तूं इहो थो चाहीं त जीअं सिजावल खान सवलाई सां तो अॻियां अची पंहिंजो कंध झुकाए त जीअं तूं आराम सां मुंहिंजे कंध मथां कापी हलाए सघी तुझे दिल में मुझे लाइ त वॾो ज़हर भरियल आहे वॾो ज़हर जेसी ताईं तूं उन ज़हर खे दिल मां ॿाहिरि न कढंदे तेसि ताईं असां कॾहिं बि हिक ॿिए सां ठही कोन सघंदासीं नवाब खान जॾहिं बि तूं पंहिंजे दिल मां बुग़्ज़ कढी नेक नियती साम्हूं वठी ईंदे न त मां तोसां हथ मिलाइण में का बि हॿक महसूस न कंदुसि ॾिस सजावल मुंहिंजा हथ साफ़ आहिनि नवाब खान तुंहिंजा हथ त साफ़ पर जेका छुरी तुंहिंजे बगल में लिखल उनखे केरु मोह ॾींदो सजावल असां पंहिंजो पाण में दुश्मनी खे छो न केतिरो बि वधायूं अॻे पोइ त ॻाल्हियूं थियणियूं आहिनि पोइ छो तूं हाणे ॻाल्हियुनि खां पासीरो थो रहणु चाहीं नवाब खान जॾहिं बि तूं बुग़्ज़ कढी अची मूंसां हथ मिलाइण जी कोशिश कई न त मां पोइ ते न हटंदुसि सजावल जेकॾहिं तोखे मूं ते भरोसो न आहे मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे त पोइ ॻाल्हियुनि जे विच में रखूं था भलो साईं पोइ त तोखे एतबार ईंदो ठीकु आहे नवाब खान ॿुधाए ॻाल्हियूं कॾहिं थो रख पोइ ॻाल्हियूं अॼु ई रखूं था बल्कि राति छो एतिरो जल्दी छो ऐं छाला कुझु ॾींहं त सब्र कर मां कुझु ॾींहं सब्र कयां त तूं मुंहिंजी इज़त जो जनाज़ो कढी इन करे तोखे ॻाल्हियुनि जे लाइ मुंहिंजी औताक़ ते न नवाब खान न हिन चकर ॻाल्हियूं तुंहिंजी औताक़ ते कॾहिं बि कोन थींदियूं छो त हिन चकर ॻाल्हियूं मुंहिंजी औताक़ ते थींदियूं ठीकु आहे सजावल मां ॻाल्हियुनि जे लाइ सुभाणे तव्हां वटि ईंदुसि पर मूंसां वाइदो कयो त तव्हां औरतुनि खे कोर्ट में पेश कोन कंदव जेसि ताईं असांजे विच में ॻाल्हियूं नथी थियनि न चढ़ंदी कोर्ट मां तुंहिंजी ज़बान ते एतबार कयां थो मां अची वेंदुसि तेसि ताईं तव्हां ॻाल्हियुनि जी तयारी करे वठो सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो